अस्सलाम वालेकुम। सिंध ऑनलाइन स्कूल में अवा शागिर्दन के भलीकार आऊं आहियां अवां जे इल्मी कीमिया जो उस्ताद नजफ हैदर मेमन। प्यारा ॿारो, अॼु अवां जे साम्हूं चैप्टर नंबर 4 जो लेक्चर नंबर 4 आहे असां वटि लोथर मेयर वारी दर्जाबंदी यानी लोथर मेयर्स क्लासिफिकेशन। चैप्टर नंबर 4 आंसरनि जी दोरियत में डोब्राइनर जे ट्रिके जो क़ाइदो ऐं न्यूलैंड जे 8 जे क़ाइदे खां बाद में क्लासिफिकेशन में हिकिड़ो ॿियो कदम अॻिते वधे पियो। असां वटि लोथर मेयर नाले हिकिड़ो साइंटिस्ट हुयो जर्मनी जो, जंहिं पंहिंजी क्लासिफिकेशन पेश कई। 1869 ईस्वीअ में लोथर मेयर उन टाइम ताईं 56 एलिमेंट्स जेके डिस्कवर थियल हुया उन्हनि खे लोथर मेयर 9 उमूदी खाननि में अरेंज कयो, यानी 9 वर्टिकल कॉलम्स उन तैयार कया, जंहिंखे नंबर 1 खां वठी नंबर 9 ताईं नंबर्स जी सीरीज में तरतीब ॾेई करे तैयार कयो। लोथर मेयर इन पंहिंजी क्लासिफिकेशन जे अंदर तकरीबन एलिमेंट्स जे फिजिकल प्रॉपर्टीज के तमाम घणो फोकस कयो, जिन मंझि एटॉमिक मास, डेंसिटी ऐं एटॉमिक वॉल्यूम ते घणो जोर ॾिनई। लोथर मेयर पंहिंजी क्लासिफिकेशन जे अंदर एलिमेंट्स जेके फिजिकल प्रॉपर्टीज हुयूं उहे खणी करे उन्हनि जे विच में हिन हिकिड़ो ग्राफ तैयार कयो। उहे कहिड़े क़िस्म जूं प्रॉपर्टीज हुयूं? एटॉमिक मास यानी एटमी मायो ऐं एटमी मिकदार यानी एटॉमिक वॉल्यूम। यानी एटमी माए ऐं एटमी मिकदार यानी एटॉमिक वॉल्यूम ऐं एटॉमिक मास जे विच में हिकिड़ी ग्राफ खे तरतीब ॾिनई। जॾहिं उन्हनि एलिमेंट्स जे एटॉमिक मास ऐं एटॉमिक मिकदार जा वैल्यूज पुट करे ऐं जॾहिं ग्राफ तैयार कयो त लोथर मेयर इहो ऑब्जर्व कयो त उन ग्राफ जे अंदर उहे एलिमेंट्स जिन जूं प्रॉपर्टीज हिक ॿिए सां मैच कनि पयूं, उहे एलिमेंट्स उन ग्राफ में हिक ई सीरीज ते बीठा। जहिड़े नमूने सां इन ग्राफ जूं जेके चोटियूं हुयूं यानी पीक्स हुयूं, उन्हनि पीक्स ते उहे एलिमेंट्स अची करे बीठा जिन एलिमेंट्स जूं प्रॉपर्टीज हिक ॿिए सां मैच करे रहियूं हुयूं। यानी उन्हनि पीक्स जे अंदर लिथियम, सोडियम, पोटेशियम, रुबीडियम, सीज़ियम यानी जेके असां वटि अल्कली मेटल्स, अल्कली धातु हुया, उहे सभई इन्हनि पीक्स ते अची करे बीह रहिया। उन खां बाद में वरी इन ग्राफ जे विच ते फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन ऐं एस्टेटाइन एलिमेंट्स जेके हुया उहे अहिड़े नमूने सां तरतीब अची करे ॾेई करे बीह रहिया। यानी लोथर मेयर पंहिंजी क्लासिफिकेशन जे अंदर हिकिड़ो ग्राफ तैयार कयो जिन मंझि एलिमेंट्स जे प्रॉपर्टीज खे तरतीब ॾेई करे उन रखियो। हाणे पंहिंजे इन ग्राफ जे अंदर इन एटॉमिक वॉल्यूम खयो। कंहिं बि एलिमेंट जो एटमी मिकदार यानी एटॉमिक वॉल्यूम असां कीअं था फाइंड आउट करे सघूं पिया? उन जे लाइ असांखे उन एलिमेंट जो एटॉमिक वेट खे डिवाइड कंदासीं असां उन एलिमेंट जी डेंसिटी सां, यानी एटमी वज़न खे जॾहिं वंड कबो डिवाइड कबो घाटाई यानी डेंसिटी सां, त इहो उन एलिमेंट जो एटॉमिक वॉल्यूम यानी एटमी मिकदार अची वेंदो। त यानी इहा हुई असां वटि लोथर मेयर जी क्लासिफिकेशन, जंहिं जिन 56 एलिमेंट्स के 9 वर्टिकल कॉलम्स जे अंदर तरतीब ॾेई करे रखियो। आउं उम्मीद पियो कयां त तव्हांखे लोथर मेयर वारी दर्जाबंदी समझ में अची वई हूंदी। थैंक यू वेरी मच।